मीरपुर माथेलो वेझो ॻोठ छांदड़ शरीफ़ में बाहि जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। जॾहिं त चुल्ह मां चिणिंग उथण सबबि मिर्चू मारवाड़ी ऐं साधू मारवाड़ी जे ॿिनि घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं नतीजे में तखावन घरनि में पयल समूरो सामान सड़ण समेत गहरी निंड में सुतल 8 सालनि जो मासूम ॿारड़ो शिवा मारवाड़ी पिण सड़ी फोत थी वियो। जॾहिं त बाहि लॻण बाद तखावे घर में सुतल मासूम ॿारड़ो पाण बचाइण लाइ दाहूं कंदो रहियो, पर बाहि जे तेज़ शोलनि मासूम ॿारड़े जी हयात ई खसे वरिती। जंहिं बाद घर भातियुनि जी दाहुनि ते ॻोठाणनि पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो ऐं सड़ी फोत थियल मासूम ॿारड़े जो लाश कढी वरितो। जंहिं बाद इलाइक़े में सोग वारो माहौल पैदा थी वियो ऐं मासूम ॿारड़े जा घर भाती दाहूं कंदा रहिया, जॾहिं त मासूम ॿारड़े जी अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि ऐं घर भाती ज़ारो क़तार उभ ॾारींदड़ दाहूं कंदा रहिया। ॿिए तरफ़ इतलाह करण बावजूदि देहरकी टाउन कमेटी जी इंतज़ामिया लापरवाही कंदे फायर ब्रिगेड गाॾी ख़राब हुजण जो जवाबु ॾेखारे फायर ब्रिगेड गाॾी वाक़े वारे हंधि न मोकिली। होॾां अहिड़े अफ़सोसनाक वाक़े थियण बाद को अमलदार बि वाक़े वारे हंधि न पहुतो।